सिंध में बिजली के इजाफी बिलन ऐं वधंदड़ महांगाई खिलाफ आवाम सरापा एहतजाज बणियल आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी रैलियूं कढण जी धारणा हया विया। सखर में वापारियुनि ऐं शहरनि पारां एहतजाजी कैंप क़ाइमु कई वई आहे। वॾे अंग में दुकानदारनि ऐं शहरनि रैली कढी घंटाघर चौक वटि क़ाइमु कयल एहतजाजी कैंप पहुता ऐं हुकूमत खिलाफ़ नारेबाज़ी कई। अॻवाननि जो चवणु हो त एक तरफ़ कलाकनि जा कलाक बिजली जी लोड शेडिंग सबब कारोबारी सरगर्मियूं मुतासिर थी वियूं आहिनि। मथां वरी बिजली जा इज़ाफ़ी बिल उमाणे वधीक परेशानियुनि में मुब्तला कयो वियो आहे। हुकूमत असराइता कदम खणे अवाम खे रिलीफ फराहम करे। हैदराबाद में सिंध लाइफ फोरम तरफ़ां वधंदड़ महांगाई बदअमनी बिजली जे बिलनि में इज़ाफ़े ऐं फातिमा फुलो जे क़त्ल खिलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। ओल्ड कैंपस का प्रेस क्लब ताईं निकितल रैली जी मसरूर शाह, कामरेड बख्शल थुल्लो, लाल शाह, समर जतोई ऐं ॿियनि अॻवानी कई। अॻवाननि जो चवणु हो त महांगाई सबब गरीब अवाम जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। गरीब तबिके लाइ ॿिनि वेलनि जी मानी बि मुश्किल बणिजी वई आहे। जॾहिं त बदअमनी सबब फातिमा फुलो समेत ॿिया केतिराई दर्दनाक वाक़िया पेश अची रहिया आहिनि। ज़िम्मेवारनि जो तइन करे केतिरे किरदार ताईं पहुचायो वञे। खेरपुर में वापारी सियासी समाजी तंज़ीमनि जे कारकुननि, वकीलनि ऐं शहरनि एहतजाजी रैली कढी वई। अंजुमन ताजरनि जे सदर आशिक अब्बासी ऐं ॿियनि रैलीअ जी अॻवानी कई। पंजकिला चौक वटि मुज़ाहिरीन बिजलीअ जे बिलनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾियो। लाड़काणे में चिचकी रिक्शा ड्राइवर यूनियन पारां बिजली जे इज़ाफ़ी बिलनि ऐं आम वाहपे वारनि शयुनि में क़ीमतुनि में इज़ाफ़े खिलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पोहरियत अॻवान दोस्त मोहम्मद सियाल, नईम मीराणी ऐं ॿियनि चयो त महांगाई सबब अॻई पोहरियत तबिको परेशान आहे। बिजली जे बिलनि में वाध ऐं आम वाहपे वारनि शयुनि जी क़ीमत में वधीक इज़ाफ़े सबब तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। रिलीफ फराहम करण लाइ क़दम खंया वञनि।